जी वफ़ाक़ी हुकूमत तरफ़ां आवाम जे मथां पेट्रोल जो बम्ब किरायो वियो आहे। पेट्रोल जेको आहे हिकदमि 137 रुपया महांगो कयो वियो आहे ऐं जंहिंसां आवाम जी चेल चिॿी थी वई आहे ऐं महांगाई जो तूफ़ान अची वियो आहे। पेट्रोल पंप ते मौजूदु आहियूं, अचो त हितां जे माण्हुनि सां ॻाल्हि ॿोल कयूं, वधीक उन जो छा चवणु आहे। अदा महंगाई एतिरी न कयो, असां ग़रीब असां कमायूं त मोटर में विझंदा आहियूं। अधे क चवां त पेट्रोल खे सस्तो कयो, ग़रीब असां रुली विया आहियूं, कमाए गाॾियुनि में विझूं छा। असां कुझु ग़रीब बि असांजी सुणो ॿुधो ग़रीब ॾाढी तकलीफ़ आहे, कारोबार में भी ॾाढी तकलीफ़ आहे। वेल्डिंग वग़ैरह जो जेको कमु कयूं था उन में पहिरें 100 रुपये में कमु थी वेंदो, 200 में अप डाउन। घर खां चक खां हेॾे ईंदे वेंदे जेको आहे पहिरें 150 रुपये जो लॻंदो आहे, हाणे सर 350 खां मथे पेट्रोल थी वियो आहे। ॾाढी तकलीफ़ आहे सर। हुकूमत असांजे मथां एतिरो ज़ुल्म कयो आहे, बम किरायो आहे महांगाई जो पेट्रोल जेको आहे 380 रुपया लीटर हले थो पियो। असां ग़रीब मिसकिन माण्हू काॾे वञूं, जंहिं मुल्क में जंग हले थी पई उते बि एतिरो पेट्रोल महांगो न आहे। जेको जमहूरिया पाकिस्तान आहे उन सां एॾो ज़ुल्म आहे। असां ग़रीब माण्हू जिते 100 रुपये जो पेट्रोल विझाईंदा हुआसीं उते हाणे असांखे 1000 रुपये जो थो विझाइणो पवे, पोइ बि जेको आहे गवर्नमेंट असांजे लाइ का फैसिलिटीज़ नथी ॾिनी वञे। असां ग़रीब मिसकिन माण्हू आख़िर छा करूं। आख़िर इहो ज़ुल्म असांजे मथां ॾमर जेको इहो गवर्नमेंट वफ़ाक़ सटियो आहे इहो कॾहिं असां सां ख़तमु थींदो कि असां सुख जो साह खणी बोझ विधो अथसि। ईअं सम्झ ग़रीब मिडल क्लास जेको तबिको आहे इहो ईअं सम्झ ख़तमु थी वियो आहे। बसि इहा गवर्नमेंट रही त पाकिस्तान ख़तमु थी वेंदो, पाकिस्तान न रहंदो। इहा गवर्नमेंट जेकी आहे ईअं सम्झ हिकिड़ो ग़रीबनि जे लाइ नासूर आहे। हे पेट्रोल जो ज़ुल्म आहे। इमरान खान 150 रुपये पेट्रोल कयो त कफ़न ॿधी जेको आहे उहे निकिता ऐं ट्रालियुनि ते चढ़ी पिया। हाणे उहे किथे आहिनि, उहे त सफ़ा चुप आहिनि। असां इहो अवामी इहो ई मुतालबो आहे त महिरबानी करे जेको आहे पेट्रोल जेको आहे घटिताई कई वञे, जेको आहे पहिरियां ई उन ते पेट्रोल जो रखियो वञे। 112 रुपया डॉलर हुयो त पाकिस्तान जो पेट्रोल 150 रुपये हुयो। वाकई बिल्कुलु तव्हांजी सही ॻाल्हि आहे। पेट्रोल सां हर शइ महांगी थिए थी। असां अॼु ताज़ो कराची खां मोटिया आहियूं, किराया ट्रेन ते चऊं ते न ट्रेन जो टाइम टेबल सही आहे। पेट्रोल जे करे हर जॻह ते किरायो डबल ट्रिपल था आणी वेठा आहिनि। हाणे 200 जो पेट्रोल घुरायूं, 2 दफ़ा शहर जा पेट्रोल ख़तमु। जेके माल था घुरायूं लंडे जो हुजे या ॿियो जेको बि माल अचे थो ॿिए शहर खां कराची खां, पेट्रोल जे करे उनजा किराया वधीक, हर शइ वधीक। ग़रीब तमामु परेशान आहे, हद खां वधीक ग़रीब परेशान आहे। ख़ुदा हुकुमराननि खे असां इल्तिजा कंदासीं, महिरबानी करे इहे पेट्रोल तव्हां घटि में घटि रक़म हलायो। साईं पेट्रोल एॾो महांगो थी वियो आहे जो रोज़मर्रा जी जेका रूटीन आहे, नंढड़ा जेके स्कूल वेंदा आहिनि वीचारा उहे स्कूल बि नथा वञी सघनि। ट्रांसपोर्ट एॾी माना महांगी करे छॾी अथनि, चवणु महांगे करे छॾी अथनि। पेट्रोल माना वधाइण जी सूरत में उहे ॿार जेके स्कूल वेंदा हुया, कॉलेज वेंदा हुया, उहे वीचारा घर वेहिजी विया आहिनि। कल्ह मां पंहिंजो नंढड़ो स्कूल पुॼाइण जे करे बस ते वियुमि। बस वारनि चयो त बाबा जी अगरि किरायो ॾींदा डबल किरायो, 1.5 की जो 200 रुपयो किरायो आहे, 1.5 की जो 200 रुपया किरायो ॾींदा त ठीकु आहे। असां उहो नंढड़े खे घर मोटाए अची हाणे ॾिसो त हाणे ॿारनि जी तालीम माना मुतासिर थिए थी। असां काॾे वञूं इन पेट्रोल महांगे जे करे असां एॾा परेशान थी विया आहियूं जो ॿार असां घर विहारे छॾिया आहिनि, मोटरसाइकिल असां बिहारे छॾियूं आहिनि। हाणे ॿुधाए त वञूं काॾे। आख़िर हुकूमत खे फुल फॉर असां अपील कयूं था त यार पेट्रोल सस्तो कयो वञे। असीं पेट्रोल महांगो आहे, मज़दूरी कंदा आहियूं साईं, ग़रीब माण्हू पुरावत न पवंदी। पेट्रोल सस्तो करो साईं, ग़रीब माण्हू मज़दूरी करे खाईंदा आहियूं साईं, थोरी गुज़ारो हिन फटे ते असांखे मज़दूरी करे खाईंदा आहियूं। पेट्रोल महांगो आहे। असांजे फसल में के रेट बि कोन्हे, वॾी महांगाई थी वई आहे। हाणे ग़रीब माण्हू काॾे वञे भला, परेशान ॾाढा। असांजो मरीज़ खई वेंदा आहियूं, हाणे तेल जा पैसा न आहिनि, मरीज़ खे पुॼायूं किथे। पेट्रोल एतिरो महांगो थी वियो आहे। माना महांगाई चोट चढ़ी वञे थी। हुकूमत खे असां इहो ई मुतालबो कयूं था, हाणे हिकु ॿिए ॾींहुं तव्हां पेट्रोल वधाईंदव, आवाम कीअं पंहिंजी ज़िंदगी बसर कंदी। कल्ह हुयो 460 रुपये पेट्रोल, अरे तव्हां 80 रुपये घटाया, माना असांजे इहो थोरो ज़ाहिर करो था त असां पेट्रोल माना लाथो आहे, उहो बि 380 रुपया। हाणे जिते माना असां किरायो भरींदा हुआसीं, मिसाल तौर आम गाॾियुनि में असां वञूं था पिया, जिते असांखे भरिणो हूंदो 80 रुपयो, हाणे असां उते 150-200 रुपये भरियूं था। हाणे ग़रीब आवाम कमाए 500 ॾियारी 800 ॾियारी भरे 1000 रुपयो, काॾे वञे उहो माण्हू। पेट्रोल जी अघनि में तमामु घणी वाध थी वई आहे। अचानक 100 रुपयो जेको आहे पेट्रोल वधायो वियो आहे बिना कंहिं उनजे पेरियर नोटिस जे या उनजे। बाक़ी असांजो इहो ई मुतालबो आहे त कम अज़ कम 10 रुपया 20 रुपया न 100 रुपयो डायरेक्ट वधाइण बिल्कुलु नाइंसाफ़ी आहे। को कमाइण वारो आहे, को बिना नथो कमाए सघे। ठीकु आहे, असांजो मुतालबो इहो ई आहे त पेट्रोल जूं कीमतूं घटायूं वञनि। हो गया तो हुकूमत को चाहिए पेट्रोल सस्ता करे,
महिरबानी आहे उन्हनि जी जनाब। जी आवाम जो चवणु हुयो त पेट्रोल जेको आहे महांगो करे आवाम जी चेल चिबी कई विया ऐं जीअण जो हक़ खसियो वियो आहे। हुननि वफ़ाक़ी हुकूमत ऐं सिंध हुकूमत खां मुतालबो कयो आहे त हिकदमि जेको आहे पेट्रोल जी जेको क़ीमतूं आहिनि उहे घटाए करे आवाम खे महांगाई जे तूफ़ान खां बचायो वञे त जीअं उन्हनि खे आसानी सां उहे जी सघनि ऐं मुआशिरे में पंहिंजो कमकार करे सघनि। आवाम रिलीफ जे लाइ अपील कई आहे। मोहम्मद क़ासिम कलवाड़, मेहरान TV न्यूज़, मीरपुर माथेलो।